रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बबरकात कलामे पाक में इरशाद फरमायो त ऐ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अहले बैत, अल्लाह तबारक व तआला जो इरादो आहे त वो तव्हां खां हर क़िस्म जी पलीती दूर करे छॾे। अल्लाह तबारक व तआला जो इरादो आहे व युतहिरकुम तत्हीरा। रब करीम जी ज़ात बबरकात जो इरादो आहे त वो तव्हां खे बिल्कुल पाक ऐं साफ़ बणाए छॾे। अल्लाह जो इरादो आहे त तव्हां खां हर क़िस्म जी रिजिस पलीती उहा दूर करे छॾे। ऐं अल्लाह तबारक व तआला जो इरादो आहे त ए रसूलुल्लाह जा अहले बैत, रब करीम इरादो तो फरमाए त तव्हां खे पाक ऐं साफ़ बणाए। सुभान अल्लाह ज़रा सां जो हाणे सम्झण जी ॻाल्हि आहे। रिजिस जेको लफ़्ज़ अल्लाह ताला जी ज़ात बबरकात न जाए ते इरशाद फरमायो आहे, उन मां मुराद हर क़िस्म जी पलीती आहे, चाहे वह ज़ाहिरी पलीती हुजे। हिकिड़ी ज़ाहिरी गंदगी जेका असां ॾिसंदा आहियूं उहा पलीती हुजे। अल्लाह ताला जी ज़ात बबरकात जो इरादो आहे त हर क़िस्म जी पलीतीअ खां रसूलुल्लाह जे अहले बैत खे पाक ऐं साफ़ रखे। उहा चाहे ज़ाहिरी क़िस्म जी पलीती हुजे। ॿी वरी जेका पलीती हूंदी आहे सा इंसान जे बुरायुनि जी हूंदी आहे। इंसान जे दिल में जेकॾहिं के ग़लत ख़्याल बुरायुनि जा इरादा ईंदा आहिनि उहे बि शैतानी वहम ऐं विसविसा हूंदा आहिनि। जेकॾहिं के ज़हन में ग़लत ॻाल्हियूं ऐं बुरा इरादा अचनि था उहे बि शैतान जे तरफ़ां हूंदा आहिनि। अज़ीज़ दोस्तो, तव्हांखे मालूम आहे जेकॾहिं को बि बुरो इरादो इंसान जे ज़हन में या दिल में ईंदो आहे उहो शैतान जे तरफ़ां हूंदो आहे। पर अल्लाह ताला जी ज़ात बबरकात जे तरफ़ां जेके बि इंसान जे मथां महिरबानियूं थींदियूं आहिनि, पाकीज़ा ख़्याल ईंदा आहिनि, नेकियुनि जा इरादा ईंदा आहिनि, उहे सभई असांजे दिल जे मथां ऐं दिमाग़ जे मथां जेके वाक़े थींदा आहिनि से रब रहमान जे तरफ़ां हूंदा आहिनि। बुरायुनि जो इरादो किथां थींदो आहे? शैतान जे तरफ़ां। ऐं नेक इरादा बाना कंदो आहे त उहा महिरबानी किथां थींदी आहे? अल्लाह तबारक व तआला वटां। कुरान करीम में अल्लाह तबारक व तआला फरमायो मा असाबक मिन हसनतिन फमिनल्लाह व मा असाबक मिन सय्यतिन फमिन नफ्सिक। जेकॾहिं तोखे को का सुहिणी ॻाल्हि सुहिणाई पहुती आहे त उहा अल्लाह ताला जे तरफ़ां आई आहे। पर जेकॾहिं का तकलीफ़ तोखे का ॾुखियाई आई आहे स तुंहिंजे नफ़्स जे करे आई। समझो था न? त अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां इरादा कहिड़ा ईंदा आहिनि? नेक ऐं सुठा इरादा। ऐं शैतान जे तरफ़ां बुरा ख़्याल ईंदा आहिनि। रब करीम शल पंहिंजे पनाह में रखे। आमीन। अज़ीज़ दोस्तो, बुरा इरादा शैतान जे तरफ़ां आहिनि जेके दिल जे मथां या दिमाग़ ते वारिद थियनि था। इहे बि हिकिड़े क़िस्म जी पलीती आहे, इहा बि नजासत आहे, ग़लाज़त आहे। अल्लाह तबारक व तआला जो इरादो आहे त अल्लाह तबारक व तआला रसूलुल्लाह जे अहले बैत खे हर क़िस्म जी पलीतीअ खां पाक बणाए छॾे। सुभान अल्लाह ज़रा सां जो तंहिंजो मतिलब आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहले बैत खे रब करीम ज़ाहिरी पलीतीअ खां त परे रखियो आहे, पर अल्लाह तबारक व तआला रसूलुल्लाह जे अहले बैत खे बातिनी पलीतीअ खां बि पाक रखियो आहे। जो सुभान अल्लाह। अॼुकल्ह तव्हांखे हिन मुआशरे में काफ़ी अहिड़ा माण्हू नज़र ईंदा
खास तरह सां जेके नौजवान तबको जेको सोशल मीडिया सां वास्तो रखे थो उन में ॾिसंदो पोस्टूं पढ़ंदो त हिकिड़ो तबको आहे जेको यज़ीद जी मोहब्बत में ॾाढो ये बेख्तियार चरियो लॻो पियो आहे जीअं जो तीअं कोशिश करे थो त यज़ीद खे बचाइण जी कोशिश कई वञे ऐं माअज़ल्लाह सुम्मा माअज़ल्लाह उन्हनि जो इरादो आहे त इमाम हुसैन आली मक़ाम को चङे इरादे सां या हक़ जी जंग विढ़ण कोन वियो हुयो इस्लाम जी जंग विढ़ण कोन वियो हुयो पर उन्हनि जो बातिल ख्याल इहो आहे त इमाम हुसैन अली मक़ाम माअज़ल्लाह इक़्तिदार जी लालच में वियो तौबा चओ अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन उन्हनि जो इहो इरादो ऐं ख्याल आहे अॼु ताईं केतिरा ई तव्हां ॾिसो सोशल मीडिया ते अहिड़ियूं पोस्टूं नज़र ईंदियूं पर अज़ीज़ दोस्त मुस्लमान भाइरो कुरान करीम जी नायत मुबारका मजा रब करीम जी ज़ात बबरकात ये वाज़े फरमाए छॾियो त रब करीम जो इरादो आहे त अल्लाह तबारक व तआला रसूलुल्लाह जे अहले बैत खे हर क़िस्म जी पलीतीअ खां परे रखे जो सुभान अल्लाह ॿुधायो त लालच करण इक़्तिदार जी लालच करण चङी ॻाल्हि या बुरी ॻाल्हि न त इमाम हुसैन आली मक़ाम जेको रसूलुल्लाह जे अहले बैत मझां आहे अल्लाह तबारक व तआला जो इरादो आहे त अहले बैत खे पाक ऐं साफ़ रखे त ॿुधायो त इमाम हुसैन जी ज़हन में लालच थी सघे थी कॾहिं बि न कुरान करीम जी न ॻाल्हि मज़ा वाज़े थिए थो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बचड़ो सैयदना इमाम आली मक़ाम रज़ियल्लाहु तआला अन्हु जेको अहले बैत में दाखिला रब करीम जी ज़ात बबरकात अहले बैत अतहार खे हर क़िस्म जी पलीतीअ खां पाक साफ़ कयो आहे ऐं रब करीम जी ज़ात बबरकात जो इरादो जेको हूंदो आहे उन जे लाइ कंहिं सबब जी ज़रूरत कान हूंदी आहे रब करीम जॾहिं बि को इरादो फरमाईंदो आहे अज़ीज़ दोस्त मुस्लमान भाइरो असां जॾहिं बि को इरादो कयूं असांजो इरादो अलॻि शइ हूंदी आहे उन खां बाद में वरी उन इरादे वारो कमु करणु अलॻि ॻाल्हि हूंदी आहे असां जेकॾहिं को इरादो केरु करे थो मस्जिद शरीफ़ जो नेक इरादो केरु ठाराइण जो करे थो पहिरीं त उन शख़्स इरादो कयो आहे उन खां बाद में उनखे वसाइल ऐं असबाब गॾु करणा पवंदा सिरूं गॾु करणियूं पवंदियूं सीमेंट गॾु करणो पवंदो इहे जेके बि सबब आहिनि सभई गॾु करणा पवंदा उन खां बाद में जेको इरादो कयो आहे उन जो फेल करणो पवंदो पर रब करीम जी ज़ात बाबरकात सभिनी सबबनि ऐं वसाइलनि खां पाक आहे रब करीम खे सबबनि जी ज़रूरत आहे कॾहिं बि न कुरान करीम में अल्लाह ताला फरमायो इन्नमा अमरुहु इज़ा अरादा शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून सुभान अल्लाह ज़ोर सां जो इन सुभान अल्लाह जहिड़ो तव्हां जीअं थकिजी वेठा आहियो वॾे मोहब्बत ज़ोर सां जो सुभान अल्लाह उलमाए किराम वेठा आहिनि माशाअल्लाह महफ़िल अञा हाणे शुरू थी आहे हाणे तव्हां थका थी विया आहियो ज़ोर सां जो सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला जॾहिं बि कंहिं कम जो कंहिं मामले जो इरादो फरमाईंदो आहे उनखे सबबनि जी ज़रूरत कान्हे का फ़क़त कंहिं बि मामले जो इरादो जॾहिं बि फरमाईंदो आहे तो उनके फरमाईंदो आहे थी पओ त बस उहा थी पवंदी अल्लाह तबारक व तआला अहले बैत अतहार के पाक करण जो इरादो फरमायो त समझो त थी वियो ॾाढे जो हो थी वियो जेको रब करीम इरादो फरमायो सो थी वियो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहले बैत अतहार में सैयदना अली अल मुर्तज़ा हैदर करार जो सुभान अल्लाह
मां अचा तो न ॻाल्हि मक़सद वारीअ ते त जीअं कुझु उन मौके जूं कुझु ॻाल्हियूं करे वठूं जंहिं मुनासिबत सां इहा महफ़िल क़ाइम आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा आशिको इन कुरान करीम जी आयत मुबारक वारी जाइ ते जेकरे तफसीर खोले करे ॾिसबा त इन अहले बैत मां कंहिं मुफस्सिर कहिड़ी मुराद वरती आहे कंहिं कहिड़ी मुराद वरती आहे पर अल्हम्दुलिल्लाह जेका बि मुराद आहे सा असां अहले सुन्नत जमाअत जे अखियुनि जो नूर आहे असांजे दिल जो चैन ऐं करार जो सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारो रब करीम जी ज़ात बरकात रसूलुल्लाह जे अहले बैत के पाक बनाने जो इरादो फरमायो आहे। रसूलुल्लाह जे कुछ सहाबन जो इहो ख्याल आहे इन अहले बैत मां मुराद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाक बीबियूं आहिनि जेके असां मोमिनन जूं मायरूं आहिनि जो सुभान अल्लाह। एकड़न मुफस्सिरन जो इहो इरादो आहे त इन मां मुराद रसूलुल्लाह जूं पाक बीबियूं आहिनि छो त जंहिं जाइ ते इहा आयत मुबारक आहे इन खां अॻु में बि रसूलुल्लाह जे बीबियुनि सगोरियुनि जो ज़िक्र आहे त इन खां बाद में बि वरी अॻिते रसूलुल्लाह जे पाक बीबियुनि जो ज़िक्र हले थो सुभान अल्लाह। अहले सुन्नत जमाअत अल्हम्दुलिल्लाह कंहिं जे लाइ बि अहिड़ो बुक्स वारो कतई तरह सां इरादो कोन थी रखे रसूलुल्लाह जा अहले बैत हुजनि उहे आसमान जा रसूलुल्लाह जो अहले बैत अतहार हुजे उन जी इज्जत ऐं एहतराम बि अहले सुन्नत जमाअत करण ॼाणींदी आहे। रसूलुल्लाह जा सहाबा हुजनि अहले सुन्नत जो ख्याल आहे त उहे आसमान जा सितारा आहिनि जो सुभान अल्लाह। रसूलुल्लाह जूं पाक बीबियूं हुजनि कुरान करीम में रब करीम फरमायो त अज़वाजुहु उम्महातुहुम रसूलुल्लाह जूं पाक बीबियूं हिननि मोमिननि जूं मायरूं आहिनि सुभान अल्लाह। किन वरी मुफस्सिरन जो जिन में सहाबा भी शामिल आहिनि उन्हनि जो इरादो इहो आहे त इन मां मुराद पंज तन सुभान अल्लाह केड़ा पंज तन हर कंहिंखे तकरीबन याद हूंदा जिनमें रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमामुल अंबिया जो सुभान अल्लाह जंहिंमें सैयदना अली मुर्तजा हैदर करार जो सुभान अल्लाह सैयदा खातून जन्नत रज़ियल्लाहु ताला अन्हा है हजरत इमाम हसन सोनू जंहिंमें शामिल आहे सोनू हुसैन शहीद करबला जंहिंमें मौजूद आहे इहे उहे पंज तन आहिनि जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में जॾहिं बि हूंदा हुया महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हनि जे मथां उन्हनि खे सॾे करे विहारे करे हबीब करीम पंहिंजी चादर मुबारक उन्हनि जे मथां विधी आहे रब करीम जी बारगाह में दुआ घुरिया अल्लाहुम्मा हाउलाए अहले बैती फतहिरहुम ततहीरा हबीब करीम दुआ घुरी या रब करीम मुझो अहले बैत आहिनि ऐ रब करीम इन्हनि खे पाक ऐं साफ़ बनाए छॾ इन मां मुराद या तमाम आसानी सां समझी सके थी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि दुआ घुरी इन्हनि पंज तननि जे लाइ या रब ही मुंहिंजो अहले बैत आहिनि इन्हनि खे पाक ऐं साफ़ बना अल्लाह तबारक व तआला बेरादो फरमाए थो त अहले बैत अतहार खे पाक ऐं साफ़ बनाए छॾ सलाह शरीफ सुने हबीब से पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या अन्या बुलंद आवाज से सल्लल्लाहु अलैहि
हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अहले बैत अज न जियां असां मोहब्बत में वेठा आहियूं ये न समझो त हिन कचहरी माया मोहब्बत में वेहण मां को फायदो ना है पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहले बैत सां जिन भी मोहब्बत कई आ सय्यदुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे लाइ दुआ घुरी जेके भी रसूलुल्लाह जे अहले बैत सां मोहब्बत कन था खास तरह से अज जंहिं दिहाड़े से हजरत इमाम हुसैन अली मकाम रदी अल्लाह ताला अन्हु ऐं उन्हनि जे जान निसारन जी कचहरी बुधण तव्हां जी हाजिर थिया आहियो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में जॾहिं बि सुणो हुसैन अली मकाम रदी अल्लाह ताला अन्हु ऐं हजरत इमाम हसन रदी अल्लाह ताला अन्हु जॾहिं बि रसूलुल्लाह जी दरबार में हूंदा हुया हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दुआ घुरी हुई अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा फअहिब्ब मन युहिब्बुहुमा अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा फअहिब्बहुमा वअहिब्ब मन युहिब्बुहुमा या रब करीम हसनैन करीमैन सा मां मोहब्बत कया थो तू भी हिनन सा मोहब्बत कर हिनन सा त मोहब्बत कर पर या रब करीम क़यामत जे ॾींहं ताईं जेके बि हसनैन करीमैन सा मोहब्बत कन उन्हनि सा भी मोहब्बत कजा सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ का रब करीम रद को न फरमाइंदो आ इनमा अंदाज़ो लगायो जेके भी हसनैन करीमैन सा मोहब्बत रखन था उन्हनि सा रब करीम पाण मोहब्बत रखंदो आ जो सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारो अहले बैत अतहार सा मोहब्बत जा केतरा ही वाक़िआत बुजुर्गन जा उहे किताबन में मकतूब आहिन एकड़ो वडो जय्यद आलिम जी गुज़रियो आ ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जो कामिल परख आलिम जय्यद ऐं वक्त जो कामिल वली थी गुज़रियो आ गालिबन ताबिईया हजरत अब्दुल्लाह इब्ने मुबारक रज़ी अल्लाह ताला अन्हु वडो जलीलुल कदर रसूलुल्लाह जी उम्मत जो आलिम आ उन एकड़े भेरे इरादो कयो हुयो हज करण जो छा जो इरादो कयई हज करण जो इरादो कयई त मां वञा ऐं अल्लाह तबारक व तआला जी घर काबतुल्लाह शरीफ जी ज़ियारत करे अचां तवाफ करे अचां रसूलुल्लाह जे रोज़े अतहर ते हाज़िरी ॾेई अचां जो सुभान अल्लाह दुआ कयो त शल रब करीम सभिनी खे हरमैन जी हाज़िरी बार-बार नसीब फरमाए हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुल्क हुयो जेके बि ॾिसी आया आहिनि खुदा जो कसम आहे उन्हनि खे हिते सुख ॻोल्हाईंदो मदीने में हबीबे पाक का दरबार देखेंगे जो इंशाअल्लाह मदीने में हबीबे पाक का दरबार देखेंगे गली घूमेंगे गुलो गुलजार देखेंगे हजरत अब्दुल्लाह इब्ने मुबारक जो इरादो छो त वञा हरमैन जी हाज़िरी ॾेई अचां 500 दिरहम गॾु करे रखियाई उहो जेको ज़ादे राह सफ़र जी ज़रूरत जेका पवे उन जे लाइ 500 दिरहम गॾु करे रखिया आहिनि हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती जॾहिं हज़रत अब्दुल्लाह इब्ने मुबारक रज़ी अल्लाह ताला अन्हु उन जे शहर वारा जेके हुज्जाज किराम जो जेको काफ़िलो जंहिं हरमैन जी हाज़िरीअ जो इरादो कयो हुयो जॾहिं उहे रवाना थियण वारा आहिनि हज़रत इब्ने मुबारक रज़ी अल्लाह ताला अन्हु शहर में वञण जे
लाए तजिए जेके जरूरी सफर जे लाए या बाहर जे लाए जेके जरूरी शयूं हुंदियूं आहिनि सुई या धागो या अहिड़ी का बि शइ आहे ज़रूरत वारी उहा वठी अचां बाज़ार वञण जो इरादो कयाई वो बाजार में जियो जो वने तो हजरत इब्ने मुबारक रज़ी अल्लाह ताला अन्हु शहर में जियो जो पहुतो उते दिसे थो त हिकड़ी औरत आहे जेका पर्देदार पर्दे में रही करे कंहिं साइड ते बीही करे चवे थी ऐ हिन शहर में रहंदड़ ऐ हिन शहर वारो ॿुधी छॾियो त मां रसूलुल्लाह जी बचड़ी आहियां सैयद ज़ादी आहियां केतिरा ई ॾींहं थी विया आहिनि मुंहिंजे घर में तो कोन चढ़ियो आहे मुंहिंजा बचड़ा बुख ते वेठा आहिनि हज़रत इब्ने मुबारक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो जियो ताईं गुज़र थियो उन माईअ जी उन सगोरीअ जी ॻाल्हि बि करे ॿुधाई इब्ने मुबारक रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ॿुधी करे अखियुनि मां ॻोढ़ा अची विया रसूलुल्लाह जो अहले बैत बुख ते हुजे ऐं मां वरी पैसा गॾु करे हरमैन जी हाज़िरीअ जे लाइ वञा इहा ॻाल्हि मूंखे मुनासिब कान थी लॻे हज़रत इब्ने मुबारक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे जेको बि खीसे में 500 दिरहम हुया से खणी करे सैयद ज़ादीअ खे ॾेई छॾियाई सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह सैयद ज़ादीअ खे जो इहा रक़म ॾिनाई त उहा ख़ुशि थी करे पंहिंजे घर रवानी थी इब्ने मुबारक रज़ी अल्लाह ताला अन्हु वापस पंहिंजे घर मोटी आयो उन काफ़िले खे बाहूं वधाई दादा अल्लाह ताला तव्हां जो नसीब भलो कयो तव्हां वञी करे हरमैन जी हाज़िरी ॾेई अचो बस मूं इरादो फिलहाल मुलतवी करे छॾियो आहे हिन साल मां कोन थो वापस मोटी आयो पंहिंजे घर इएं वेठो आहे कंहिंसां बि का ॻाल्हि कान कई उन्हनि ॾाढो पुछो त छा थियो सबब कहिड़ो आहे पर इब्ने मुबारक रज़ी अल्लाह ताला अन्हु कंहिंखे बि ॿुधायो कोन हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जो ही कामिल वली हजरत इब्ने मुबारक रज़ी अल्लाह ताला अन्हु रात थी आए पंहिंजे घर सुम्ही रहियो आहे कुर्बान वञा महबूब मदीने वारे मीर ता उन जे मेहरबानी ता जियो जो हजरत इब्ने मुबारक रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे घर जी सुम्ही रहियो आहे वो हाजी सगोरा त रवाना थी विया हज जो टाइम भी गुज़री वियो हज करे हो करे जॾहिं वापस मोटी आया आहिनि हजरत इब्ने मुबारक रज़ी अल्लाह ताला अन्हु इरादो फरमायो त उहे हाजी सगोरा जेके इन शहर वारा काफ़िले वारा हुया मां त उन्हनि सां गॾु कोन वञी सघियुसि पर उहे दोस्त हाणे मोटी आया आहिनि त वञी करे उन्हनि खे महिरबानी ऐं मुबारक चई अचां हजरत इब्ने मुबारक रज़ी अल्लाह ताला अन्हु वियो हिकड़े हाजी सगोरे वटि वियो दरवाज़ो खड़कायई निकतो सगोरो ॿाहिरि उनखे चवे थो त अल्लाह तबारक व तआला तुझे मथा वडी मेहरबानी फरमाई रब करीम जो घर तू पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहीं सुभान अल्लाह ओ रब करीम जी ज़ात बरकात जो पाक बैत जंहिंजे लाइ हदीस शरीफ में ईंदो आहे जॾहिं बाहे जी उन जे मथा नज़र पवंदी आहे त इएं गुनाहनि खां पाक थी वेंदो आहे ॼण त अॼु माउ जे पेट मां ॼाओ कयो त शल रब करीम सभिनी खे हाज़िरी नसीब अज़ीज दोस्तों हाजी सगोरा मोटी आया हिन मुबारक चई त अल्लाह तबारक व तआला शल तुंहिंजो हज क़बूल फरमाए ऐं मां तोखे मुबारक चवण आयो आहियां दुआ करण आयो आहियां त रब करीम शल तुंहिंजो हज क़बूल फरमाए उन सगोरे फरमायो त ऐ इब्ने मुबारक तुंहिंजे लाइ बि मां दुआ कयो आहियां शल रब करीम तोखे जेका सआदत नसीब फरमाया हज जी शल रब करीम तुंहिंजो बि हज क़बूल फरमाए सुभान अल्लाह ज़ोर सां नथा चओ अञा मोहब्बत सां जो सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मत जो आलिम
परेशान थी वियो त ही छा मसलो उनके हज दी मुबारक ही किया तो ले वरी ठीक आए वरी मैं वट वियो उनके जॾहिं जो मुबारक दिनाई दुआ दिनाई शल रब करीम तो जो हज कबूल फरमाए हजरत इब्ने मुबारक के जवाब में वो हाजी सगरो चवे तो तए इब्ने मुबारक शल रब करीम तो जो बे हज कबूल फरमाए इब्ने मुबारक परेशान थी वियो आए चाहे बे हाजी सगरे सा मिले तो जवाब में उनके इहो ही चवे तो खबर नाए त गाल छाए माजरा छाए इब्ने मुबारक रज़ियल्लाहु ताला अन्हु रात जो अची करे मोटी पंहिंजे घर में जी आरामी थियो अखियूं त बंद थियूं निंड में सुम्ही रहियो पर भाग जाग जी वियो मदीने जो मीर कदे के मदीने तैयबा घुराइंदो आ ए कदे के वरी घर वेठे दीदार सुभान अल्लाह जोर सा सुभान अल्लाह जेका भी मेहरबानी जेका घट तकानेगा न वो बुला ले अगर ये भी कुछ कम नहीं उनका तशरीफ लाना बड़ी बात है सुभान अल्लाह जेकर मदीने वालों मदीने घुराए अरे सुभान अल्लाह पर जेकर घर बैठे दीदार कराए तो इन जे भागन सा तक जी रीस ही कोने वो बुला ले अगर ये भी कुछ कम नहीं उनका तशरीफ लाना बड़ी बात है उनके कदमों में रहने का मुझको मिले मुख्तसर सा ठिकाना बड़ी बात है सही अरे चांद कदमों में लाना बड़ी बात है चांद पर पहुंच जाना ये हकीकत सही चांद कदमों में लाना बड़ी बात है वो बुला ले अगर ये भी कुछ कम नहीं उनका तशरीफ लाना बड़ी बात है हजरत इब्ने मुबारक साहब की मेहरबानी थी रसूलुल्लाह घर में तशरीफ फरमा गया हजरत इब्ने मुबारक रज़ियल्लाहु ताला अन्हु जिए जो सुतो आहे देर कान थिया महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिना जी करे तशरीफ फरमा जाइन अल्लाह जे हबीब करीम मेहरबानी फरमाइया सजो घर खुशबू ए मुअत्तर सा बहकी रहो आहे इब्ने मुबारक रज़ियल्लाहु ताला अन्हु
अर्ज़ तो करे त अल्लाह जा हबीब की मेहरबानी फरमाई अथव। अल्लाह जो हबीब तो फरमाए त इब्न मुबारक तुम परेशान आही तई सभई मानू हाजी जेके बि मोटिया आहिनि से तोखे छाजे करे मुबारक था ॾियनि इन जे करे तूं परेशान हुजी मथा मां तोखे ॿुधाइण मुबारक ॾियण आयो आहियां जीअं जो तो हे 500 दिरहम जेके हज लाइ गॾु कया हुया उहे जीअं जो तो न मुंहिंजी बचड़ी सैयद ज़ादीअ के ॾेई छॾिया उन जी इज़त ऐं वक़ार जो जीअं जो तो ख़्याल रखियो आहे तो मुंहिंजे अहले बैत जी इज़त रखी त इब्न मुबारक उन्ही टाइम ते मूं रब करीम जी बारगाह में हथ खया हुया त या रब करीम इब्न मुबारक के हज जो सवाब अता फरमाए जा उन सां अहिड़ी त मेहरबानी फरमाए जेका कंहिं ॿिए सां कान थी हुजे। हज़रत इब्न मुबारक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शक्ल ऐं सूरत में रब करीम उन टाइम ते हिकिड़ो फरिश्तो पैदा फरमाए छॾियो उनखे हुकुम फरमाए छॾियो त क़यामत ताईं जॾहिं बि हज जा ॾिहाड़ा थियनि त ए फरिश्ता तूं इब्न मुबारक जी शक्ल ऐं सूरत में हर साल उनजे पारां हज कंदो रहिजा। सुभान अल्लाह ज़ोर सां जो सुभान सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी साने अहले बैत ॿुधायो त अहले बैत जी इज़त करण में फ़ाइदो आहे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहले बैत अतहार जी मोहब्बत में फ़ाइदो आहे ये एॾियूं अज़ीम हस्तियूं सैयदना अली अल मुर्तज़ा हैदर कर्रार सैयदा खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा ये एॾा पाकीज़ा चेहरा अल्लाह तबारक व तआला वटि केतिरा न प्यारा आहिनि। हज़रत अली अल मुर्तज़ा जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो भाउ जॾहिं न मदीने तैयबा हिजरत करे मक्के पाक खां सहाबी सगोरा मदीने तैयबा हिजरत करे आया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मदीने शरीफ में अची करे अहद मुआखात कायम फरमायो। अहद मुआखात जो मतलब आ जेके न सहाबी सगोरा मक्के पाक खां हिजरत करे आया तो उन जा माल घर बार सब उते रहिया ऐं कुछ भी उहे माल पाण सां गॾु खणी कोन आया हुया। जॾहिं मदीने शरीफ आया तो वे किथे रहनि छा खाइनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते हिकिड़ो मुआहिदो अहद मुआखात जे नाले सां कायम फरमायो। उन अक़द में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकिड़ो मुहाजिर सगोरो हिकिड़े अंसार जे हवाले कया हिकिड़ो मके शरीफ वारो सहाबी मदीने शरीफ वारे जे सहाबी जे हवाले कयूं पाण फरमायूं त तव्हां भाउर आहियो पाण में भाउर आहियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो अक़द कायम फरमायो मुआखात जो सभई सहाबी सगोरा विरहाए करे वञूं को कंहिं सहाबीअ खे मदीने वारनि खे हज़रत अली अल मुर्तज़ा अकेलो बीठो सुभान अल्लाह जो ज़ोर सां सुभान अल्लाह। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली अल मुर्तज़ा कंहिंजे बि हवाले कोन कयो। अली अल मुर्तज़ा अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह मां केॾां वञां अकेलो मूंखे कंहिंजे हवाले कोन कयो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ऐ अली अल मुर्तज़ा अंत अखी फिद दुनिया वल आखिरा ऐ अली अल मुर्तज़ा तू मता परेशान थी त मां अकेलो आहियां मुंहिंजो को भाउ कोन थियो आहे मदीने शरीफ में। ऐ अली अल मुर्तज़ा मां तोखे ॿुधाए थो छॾियां कंहिं ॿिए भाउ जी तोखे कहिड़ी ज़रूरत आहे। मां मुस्तफ़ा करीम हिन दुनिया में बि तुंहिंजो भाउ आहियां त क़यामत जे ॾिहाड़े बि तुंहिंजो भाउ हूंदुसि। सुभान अल्लाह
तुम जो दुनिया आखिरत में भाव आए हजरत अली मुर्तजा करमल्लाहु वजहल करीम उहाजीम हस्ती आहे जेको न मुस्तफा करीम जे पाक घर जो चश्मो चराग आहे सुभान अल्लाह चो अली वारिस मोहम्मद दे चमनदा बुधंदो सुभान अल्लाह जो जोर सां सुभान अल्लाह मुर्तजा रसूलुल्लाह जे इन चमन इन गुलिस्तान जो हिकड़ो गुल ऐं उन जो वारिस आहे अली वारिस मोहम्मद दे चमनदा अली तारा नबी दी अंजुमनदा अली वो गुल है साइम जिस पे होया है गुलदस्ता मुकम्मल पंज तंदा अन्या बुझंदो सुभान अल्लाह ज़रा सां सुभान अल्लाह अजब शान मौला है अली दा अजब शान मौला है चौरायो गरीजी अजब शान मौला है अली दा चो न अजब शान मौला है ये सब हुस्ने तजल्ला है मैं साइम इसलिए हूँ दर्द मंगा कि अली अल्लाह दा अल्लाह है अली दा अली मुर्तजा करमल्लाहु वजहल करीम वडो बहादुर दिलेर आहे सिर्फ हिकड़ी जंग में जंहिंमें रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उनखे तबूक वारी जंग में मदीने तैयबा में पोइते नाइब बनाए करे उनखे विहारे विया आहिनि बाकी सभिनी जंगनि में सैयदना अली मुर्तजा जिन जिन में भी शरीक थियो रसूलुल्लाह जी ज़ात सां गॾु खुदा जो कसम जेकॾहिं जंग में वञे थो ये कुफारन जूं सिफ़ूं जन त चीरींदो वञे थो ये उन्हनि खे जहन्नम रसीद कंदो थो वञे जो ख़बर ई कान थिए पई कुफारन खे त जंग जे मैदान में खुदा जो शेर पहुची वियो सुभान अल्लाह अली मुर्तजा वो खुदा जो शेर जहे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन खे ये इज्जत बख्शी ये जंगल में पंजो किरदार दिखारियो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो यो भाग सैयदना अली मुर्तजा जहे मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ही नस्ल अल्लाह तबारक व तआला जारी फरमाई सुभान अल्लाह हैरत जड़ी गाल आ बुधायो त नस्ल पुत्र महलदो या न्याणी मां बुधायो पुत्र महलदो न नस्ल पर महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जात वट अल्लाह ताला कानून तब्दील फरमाए छे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आल में अल्लाह तबारक व तआला इहो नस्ल सैयदा खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा मा हलायो ऐ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए छो त मन फरक बैनी व बैन आली बिअली फहुव कज़ा व कज़ा जेकरे केर भी चवे तही त अली मुर्तजा जो औलाद रसूलुल्लाह जी आल की थी रसूलुल्लाह फरमायो त वो हेड़ो तेड़ो आ इन जो मतलब आ तो मर्दूदा लाइना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विच में ऐ रसूलुल्लाह जी आल जे विच में अली मुर्तजा जे करे फर्क करणो ही घुर्जे अल्लाह ताला महबूब जी आल सैयदना अली मुर्तजा मा सैयदा खातून जन्नत मा सुभान अल्लाह ए महबूब करीम फरमाइंदा होया
जॾहिं न हुसैन सोनू जाओ त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आया फरमायो त या अली मा सम्मैत इब्नी ऐ अली जो मुर्तज़ा मुझे पुट जो नालो छा रखियो अथई सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह कंहिंजे पुट जो मुझे पुट जो नालो छा रखियो अथई रसूलुल्लाह ये कोन फरमायो त अली जो मुर्तज़ा पंहिंजे पुट जो नालो छा रखियो अथई या सैयदा खातून जन्नत जे बचड़े जो नालो छा रखियो अथई पर हबीब करीम फरमायो त अली मुझे पुट जो नालो छा रखियो अथई ऐं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक ज़बान छा हूंदी आहे जंहिंजे लाइ क़ुरान करीम में अल्लाह ताला फरमायो मा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा सुभान अल्लाह पंहिंजे तरफां महबूब सुभान अल्लाह कुझु बि कोन ॻाल्हाईंदो आहे ज़बान मुबारक मां जेको गुफ़्तो निकिरंदो आहे सो रब करीम जे तरफां वही सुभान अल्लाह रसूलुल्लाह फरमायो त मुंहिंजे पुट जो नालो छा रखियो अथई सुभान अल्लाह सैयदना अली मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम ऐ सैयदा खातून जन्नत वरी सुभान अल्लाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक न्याणी सैयदा खातून जन्नत जंहिंखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे जिस्म जो टुकड़ो सॼो उहा खातून जन्नत जो हदीस शरीफ में मिशकात शरीफ में हदीस मौजूद है बेन काफी किताबन में हदीस जे किताबन में हदीस मौजूद है नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर मुबारक में जदे बे सय्यदा खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा इंदी हुई खुदा जी जात जो कसम है उहा सय्यदा खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा जदे बे रसूलुल्लाह जे घर इंदी हुई जियां जो दरवाजे का अंदर दाखिल थी हुई महबूब करीम जी उन जे मथा नजर पवंदी हुई त अल्लाह जो हबीब सवा लख नबियन जो इमाम इस्तिक़बाल में उठी बीहंदो हुयो सुभान अल्लाह बस दरवाजे ते नजर पवे सय्यदा खातून जन्नत दरवाजे का अंदर दाखिल थी हबीब करीम इस्तिक़बाल में उठी बीहंदो सुभान अल्लाह कुर्बान वया सजदे दो जहां ता जहे न्याणी जी इज्जत ए एहतराम किए सिखाई त पंहिंजी न्याणी के इज्जत किए दी सय्यदा खातून जन्नत जो त शान ही अजीब आहे पर इनमा असा के सबब केड़ो मिले तो त पंहिंजी न्याणी जी इज्जत कजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सय्यदा खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा जे इस्तिक़बाल में उठी करे बीहंदा होया एस ताई बीठाई रहंदा होया जेस ताई उनखे वठी करे जाय ते विहारी नथा सुभान अल्लाह ऐ जने वाई दी हुई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सय्यदा खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा सां मिलंदा किया होया उन जी पेशानी ते चुमी दीदा होया ऐं उन खां बाद में उन जे मथे मुबारक के सूंघींदा होया सुभान अल्लाह वाह खातून जन्नत तुझे शान उन जी पेशानी के चुमन उन जे मथे मुबारक के सूंघींदा होया त के पुछो त अल्लाह जा हबीब पंहिंजी न्याणी के पेशानी ते चुमी इज्जत ॾियण जे लाइ त केर बि ॾेई सघे थो पर असां जॾहिं बि ॾिठो आहे त तव्हां पेशानी चुमण खां पोइ उन जे मथे मुबारक के सूंघींदा आहियो इहो छा जे लाइ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐ दुनिया वारो जेके भी दुनिया जहान जो औरतूं आहिनि उहे इहे दुनिया जी मिट्टी मां ठहियल आहिनि जियां दुनिया जो इंसान दुनिया जी मिट्टी मां ठहियल आहे पर रब करीम जी ज़ात बाबरकात मुंहिंजी जेका न्याणी सय्यदा खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा जेका पैदा फरमाई आहे उन में जन्नत जे
में मुश्क अंबर जी मिलावट आहे ऐ दुनिया वारो जॾहिं बि मां पंहिंजी न्याणीअ खे पेशानीअ ते चुमी ॾेई करे उन जे मथे मुबारक खे सुंघींदो आहियां त हबीब करीम फरमायो त मूंखे जन्नत जी खुशबू ऐं सुरहान ईंदी आहे। सुभान अल्लाह शान अहल बैत। नबी की लाडली बेटी बीवी वली की मां शहीदों की वाह खातून जन्नत जो शान न्याणी कंजिया नबियन जे इमाम ऐं घर वारी कंजिया वलियन जे सरदार जी घर ऐं जन्नत जे जवानन जे सरदार जी अमड़ आहे शहीदन जे सरदारन जी अमड़ आहे ऐं पाण वरी जन्नत जे औरत जी सरदार। सुभान अल्लाह सॼो घराणो ई सरदार घराणो जो। सुभान अल्लाह नबी की लाडली बेटी बीवी वली की मां शहीदों की मिला रुतबा इमामत का विलायत का शहादत का। वाह खातून जन्नत तुंहिंजो शान जो सॼो घराणो तुंहिंजो सरदार घराणो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी पाक सैयदा खातून जन्नत रज़ियल्लाहु ताला अन्हा जो शान आहे ऐं हसनैन करीमैन जेके महबूब करीम फरमायो त मुंहिंजी खुशबू आहे। कॾहिं बि कंहिंखे खुशबू जी ज़रूरत पवे को गुलाब जो गुल वठे को मोतीअ जो को चंबेली को ॿियो नरगिस इहे गुलाब जा या ॿिया गुल खणी करे खुशबू वठे। जॾहिं बि कंहिंखे ज़रूरत पवे शौक़ थे खुशबू हासिल करण जो त गुलाब जो गुल या ॿियो को गुल वठी करे सूंघींदो। पर कुर्बान वञा मुस्तफा करीम जे शान तां पाण करीमान फरमायो त हुमा रैहानताय इहे ॿई जेके हसन ऐं हुसैन आहिनि से मुंहिंजी खुशबू आहे। जॾहिं बि खुशबू सूंघण जे लाइ दिलि चवे त हसनैन करीमैन खे वठी सूंघी। करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इहे गुल खुशबू वारा गुल आहिनि जो। सुभान अल्लाह जिन दीन जी अज़मत खास तरह से करबला जे मार्के में सैयदना इमाम आली मकाम रज़ियल्लाहु ताला अन्हु निकतो त छाजे करे निकतो ओ यजीद जहे अग में बे फिस्क ऐं फुजूर जा दरवाजा खोले छड्या ऐं वरी करबला जे मार्के खां बाद में वाक़ई खुर्रा तवा पढ़ो त उन जो कीअं उन में मदीने तय्यबा ते यजीद जरे मके मुअज़्ज़मा ते मदीने शरीफ ते हमलो करायो आहे यजीद ऐं अल्लाह जी पनाह जो यजीद मदीने शरीफ ते हमलो करायो केतिरियूं ई मुस्लमान औरतूं जेके हुयूं उन्हनि जी बेइज्जती कई वई इज्जतूं लुटियूं वयूं ऐं रसूलुल्लाह जा केतिरा ई सहाबी सगोरा हुया उन्हनि खे बेदर्दी सां शहीद करायो वियो ऐं यजीद मदीने शरीफ ते हमलो कयो मदीने तय्यबा में उन लश्कर जा घोड़ा मस्जिद नबवीअ में बधा विया केतिरनि ॾींहंनि ताईं रसूलुल्लाह जी मस्जिद में अज़ान कान आई। अल्लाहु अकबर पर रिवायतुनि में ईंदो आहे त उन टाइम ते जॾहिं यजीद मदीने तय्यबा ते हमलो कयो त उन्हनि टाइमनि ते जॾहिं मदीने शरीफ में अज़ान कोन थी आई त हर अज़ान जे टाइम ते रसूलुल्लाह जे रोज़े अतहर मां अज़ान जो आवाज़ ईंदो हुयो।
हजरत सईद इब्न मुसय्यब रज़ी अल्लाह ताला अन्हु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी सगोरो इहो सहाबी सगोरो बच्चो वो भी ये पंजो को हरबो हलाए करे चरियाए पवारो तरीको इख्तियार करे उन पंहिंजी जिंदगी बचाई न त यजीद वडो फासिक हुयो फाजिर हुयो बद किरदार जालिम हुयो हजरत इमाम हुसैन अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु इन जे करे लिखतो जो न समझो त जेकर मां अज वेही रहा त को असा जा हालत यार अजीब जिते भी का बुराई थे त चवंदा सो असा जो छा वने पाण जाने ये जेकर के अज हेड़े करबला जे मारे के मां बे असा सबक को न वरतो अज भी जेकर अल्लाह से पनाह में रखे ओड़े पाड़े में किथे भी को बुराई जो वजूद पियो आ किथे का चोरी वाला मानू किथे पैदा थिया असा चुप हुंदास के धाड़े लाइन के डाकू आइन के रस्तन वारा फोरू आइन मजाला जो कहे खिलाफ के आवाज उठारे किथे का बुराई जो अडो किथे पैदा थियो केर भी ॻाल्हाईंदो कोने उन जे खिलाफ हुसैनियत जो सबक इहो नाहे बुराई के खिलाफ आवाज उठारण इहाई हुसैनियत मां तमा का एकड़ी गाल पुछां थो त एडो करबला जो मार को एडो सानेहो जो थियो त उना मां भला असा छा कयूं जेकर ये कयूं त 9-10 मुहर्रम शरीफ ते कुछ न्याज नगर करे ए दुख में वेही करे गुजारे के वरी मुसलमान भावर जेके के पिटको कुटको करे ये गाली करे जेकर वेही रहन त छा असा यो फर्ज अदा करे एडो वडो मार को करबला जो वजूद में आयो इन जे लाए त असा पने पाण के कुटे करे वेही रहो छा हर साल ही न जे लाए ईंदो आ इनमा जेकर असा जी इहा सोच आ त यार वडा असा जालिम आ या वडी नाइंसाफी आ पर ही करबला जा दीन जदह बि अचन था से असा के वडी यादगिरी ॾियारीन था असा जे ज़मीर के झंझोड़ीन था त ए सुतल ज़मीरो जिन जा ज़मीर सुम्ही रहा आहिन जागो ऐ कुछ हिम्मत कयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ते जदे भी को दुखियो दीन जे उन टाइम ते तमा के खामोश थी करे वेहणो कोने गो पर हक जे लाए आवाज के बुलंद करनो सोने हुसैन त सजो घराणू वहाए छजो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो हजरत इमाम हुसैन अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे इन मारके मासा के सबक हो तो मिले सोने हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु करबला जे टाइम ते आखिरी जने सजो घर शहीद थियो उन टाइम ते सोने हुसैन जने आखिरी पंजो सर मुबारक दे रहो आ उन टाइम ते सोने हुसैन नमाज कज़ा कान कया जे टाइम ते शहादत जो टाइम आ उन टाइम ते पंहिंजे रब करीम जो सजदो हुसैन को न विसारियो आहे असा त ऐश इशरत में पंहिंजे घरन में सुकून सा रब करीम जी ज़ात बरकात असा के इज्जतूं ॾिनियूं आहिनि रब करीम असा के रिज़्क़ ॾिनो आ बचड़ा ॾिना आहिनि दौलत ॾिनी आ इज्जत ॾिनी आ सब कुछ दे बे असा नाशुक्र कान्हा थी विया आहियूं हुसैनियत हा नाहे हुसैनियत सबक दे थी त तव्हां सुकून वारी जिंदगी में कीअं था सजदा कज़ा कयो हुसैन त करबला जे मैदान में भी नमाज कज़ा कान कई आ असा सुबह जो सुता पिया आहियूं सिज उभरी थो वञे उस सिज जी उस दी असा के उथारे अल्लाह अकबर कबीर परवाह ही काने का हिकड़ो दी न बदी न जिंदगियों गुजरी वयूं आहिनि कंखे का परवाह काने का छा हुसैन सोहणे जो सबक इहो इमाम हुसैन अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु
जॾहिं धड़ मुबारक करबला जे मैदान में रहियो त उन टाइम ते सिर मुबारक जॾहिं नेज़े ते हुयो त उन टाइम ते बि चपन मुबारकन मां आवाज़ पियो अचे यासीन वल क़ुरानिल हकीम। सिर नेज़े ते आहे क़ुरान करीम जी तिलावत जारी आहे। त सबक इहो मिले थो त सुबुह जो रसूलुल्लाह जे उम्मतीअ जो इहो कम कोन्हे को सुबुह जो सुतो रहे, पाण बि सवेर उथी करे नमाज अदा करे पंहिंजे बचड़नि खे उथारे नमाज उन्हनि खे अदा कराए, घर पंहिंजे ॿारनि खे अमड़नि भेनरुनि खे ज़िक्र ऐं फ़िक्र जी तलक़ीन करे ऐं उन खां बाद में मुस्लमान जो कम आहे त फजर जी नमाज खां बाद में वेही करे कुछ भी देरी सही पर कुरान करीम जो दीदार करे, रब करीम जे कुरान करीम जी तिलावत करे। इहो आहे हुसैनी सबक। समझो था न? दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में असां सभिनी खे हुसैनियत नसीब फरमाए, हुसैनी सोच नसीब फरमाए। वो फिक्र जेको हज़रत इमाम आली मकाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जो पैगाम आहे उन ते शल रब करीम असां खे अमल जी सुहिणी तौफीक अता फरमाए। शल अल्लाह तबारक व तआला पंहिंजे ज़िक्र ऐं शुक्र जी सुहिणी तौफीक नसीब फरमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।